अरे बुद्ध छना बैठो से बुद्ध रहम कर ज़ोरावर मुझे मलूक के छॾे दे। जो तो ज़ोरावर जिंदगी ऐं मौत जो सौदागर है। ज़ोरावर खान जे ज़ोर सां साह जो तंत टुटी पवंदो आहे। सबर कम रहमान जो आहे, छो त तातन दरिया आहे दरिया, जे अच करे त दुश्मन चट करे। तू मुझे मलूक जो कातिल आहीं। ज़ोरावर खान तू मौत जो सौदागर आहीं, तू जो मौत पे जरूर ईंदो। मां उनके जिंदा ज़मीन में दफन करे छॾी। मां चाकर खान आया, चाकर खान जे चाक सां दुश्मन मरी फटकी पवंदो आहे। मौन यानी ऑर्डर किया तो आप बेफिक्र थो। खुदा पे जो जोड़ ठायो तो खे मुंह सामने लायो सजो कम आहे किस्मत जो तडे मुंह तो खे चायो। अज मां तव्हांखे नानी यादि न ॾियमि न, पोइ मूंखे बि खमीसो कुकड़ बाज़ न चवजो। पर सादिक दीन तिन्हा दा बाहू जो सिर कुर्बानी कर दे हो। साईं दे शफा मियां मरीजन के हक लतीफ जी लतीफ। दीन इस्लाम जे इल्म के बुलंद रखण जे लाइ असांजा इमाम सगोरा भी त शहीद थी विया न। जे इल्म के बुलंद तॾहिं रखंदो न जॾहिं तव्हां ज़िंदा रहंदो। अरे मारो थो त भली मूंखे मारियो। मुंहिंजा अल्लाह इन ज़ालिमनि जो अंत आण, छो त जीअण मरण त तुंहिंजे ई हथ में आहे न। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।